अॼु 11 अप्रैल 2026 जो ॾींहुं आहे। अॼु असांजो वीलॉग हुयो शहर ख़ैर मोहम्मद आरिजा खां ॻोठु फेड़े वारे आरिजन ताईं जी विज़िट, जंहिंमें असां सफ़र शुरू कयोसीं पंहिंजे ॻोठु आरिजा खां। ऐं ही तव्हांजे स्क्रीन ते नज़र अचे थो मौलवी शाख खां पहिरियां जो ॾेख। हाणे असां मौलवी शाख खे पुठिते छॾे आयासीं। हाणे असांजो सफ़रु जारी सारी आहे फेड़े वारनि आरिजन ॾांहुं। असां बाकराणा स्टॉप ते पहुता आहियूं बाईपास वटि। हीअ हुनजो ब्रेकर आहे ऐं हिन खां क्रॉस कंदासीं। यकीनन तव्हांजी स्क्रीन ते ही आहे एसी चौक बाकराणे जो लाटकाणे वारे साइड खां ईंदे जो। ऐं यकीनन वापसी ते असां हिन स्टॉप ते चांहि पीअंदासीं। यकीनन उनजो जेको मंज़र तव्हांखे ज़रूरु ॾेखारींदासीं। हीअ असांजो सफ़रु जारी ऐं सारी आहे। असांजो सफ़र जे दौरान ई असांखे जेकी भठी आहे सुरन पचाइण जी उहा तव्हांखे ॾेखारीसीं। ही ओठा चौक जो मंज़र आहे तव्हांजे अखियुनि जे साम्हूं। तव्हांजी स्क्रीन ते असां ओठा ते पहुता आहियूं ऐं हाणे ओठा चौक आहे उनखे क्रॉस करे रहिया आहियूं। ही पहुता आहियूं असां बाकराणा टावर वटि। उनखे पंहिंजे पुठियां छॾे आयासीं बाकराणे टावर खे। हाणे असां वञी रहिया आहियूं सियाल चौक ॾांहुं। यकीनन ही लाटकाणे जा मंज़र तव्हांजे स्क्रीन ते तव्हांखे नज़र अची रहिया आहिनि। ही उहो सियाल चौक खां असां क्रॉस कयूं था, वञूं था असां जनाब बाग ॾांहुं। ही जनाब बाग खां जेको पहिरियों चौक आहे उते पहुता आहियूं। हाणे असां टर्न कयोसीं ऐं असांजे साम्हूं कार खां अॻियां असांजो जनाब बाग जो जेको स्टॉप आहे उहो तव्हांजे स्क्रीन ते तव्हांखे दूर खां नज़र अची रहियो आहे। ही पेट्रोल पंप ऐं ही तव्हांजे साम्हूं जनाब बाग जो स्टॉप जंहिंखे असां हींअर क्रॉस कयोसीं। उनखां पोइ असां तव्हांखे ॾेखारींदासीं तव्हांजे स्क्रीन ते त हीउ जेको आहे असां टर्न कयोसीं। जेकी ट्रेन वारी हेठों पुल आहे उन सां जेको गॾु गोर्डन आहे लाटकाणे शहर जो, उन खां असां क्रॉस करे रहिया आहियूं। हाणे असां वञी रहिया आहियूं जेको लाटकाणे शहर जो क़दीमी पुराणो स्टॉप आहे उन ॾांहुं। ऐं यकीनन उन पुराणे स्टॉप जा जेके व्यूज़ आहिनि व्यू आहे ही तव्हांजे साम्हूं। हीअ 7 नंबर वारे नाके वारी जेकी आहे उहा पुल आहे। उन ते असां क्रॉस कयूं था। हिकिड़ी मींहुं आहे जेका साइकिल जे पुठियां लॻी आहे गाह किरिसी करे। हाणे असां ही 7 नंबर नाके ते पहुता आहियूं। असांजो जीअं त तव्हांखे ॿुधायोसीं सफ़रु हुयो फेड़े वारनि आरिजन ॾांहुं। त असां फेड़े वारनि आरिजन जो जेको हीअ आहे चौक, ही लाटकाणो सिटी ऐं हीअ जेको रोड आहे असां क्रॉस कयोसीं। ऐं हीअ रोड असांखे लीड कंदो, असांजी रहनुमाई कंदो सिधो फेड़े वारनि आरिजन ॾांहुं। असां हीअ जेको रोड आहे इहो सेंट्रल जेल जेको लाटकाणे जो वॾो आहे हीअ उहो रोड आहे। हाणे असां सेंट्रल जेल खे बि पोइ हिते छॾे आयासीं। हाणे आया आहियूं लाटकाणे जेको वॾो बाईपास आहे उन ते। हाणे हीअ असां टर्न कंदासीं त असां जो जेको वे आहे उहो ही आहे बाईपास खां पोइ ही लहे थो वारी रोड फेड़े वारनि आरिजन ॾांहुं। फेड़े वारनि आरिजन वेंदे ही ढंढ असांखे नज़र आई जेके तव्हांखे ॾेखारीसीं। ऐं हींअर असां पहुची चुका आहियूं फेड़े वारनि आरिजन जे ॻोठ में, यानी फेड़े जे ॻोठ में असां पहुची चुका आहियूं। ही रोड, रस्ता, ही दुकान, ही सीन, ही ऑफिसूं, ही बिल्डिंगियूं, ही रोड, ही रस्ता ऐं उन्हनि ते घुमंदड़
फिरंदड़ माण्हू अव्हांखे नज़र अची रहिया आहिनि त हीउ जेको व्यू आहे तव्हां ॾिसी रहिया आहियो उहो फेड़े वारनि जो जेको शहरु आहे उनजो व्यू आहे। यकीनन हिन पासे खां स्कूल हुयो। हाणे असां फेड़े मां थी करे हाणे असां वरी वापसि अचूं था पंहिंजे शहरु आरिजा ॾांहुं। हीउ हुनजो क़ब्रस्तान आहे ऐं हुनजी जेकी मेन घिटी आहे फेड़े वारनि आरिजन जे शहर जी, उन सां असां वापसि अची रहिया आहियूं। हीउ वापसीअ ते ईंदे ॿीहर रहियल जेको दुकान आहिनि मार्केट आहे उनजो व्यू तव्हांजे स्क्रीन ते नज़र अचे थो। ऐं असल में जेकी असांजी विज़िट हुई, असांजो जेको ट्रिप हुयो, असांजो जेको वीलॉग हुयो, उहो हिकु शादीअ जे इनवाइटेशन हुई। उन सिलसिले में असां वञणु थियो ऐं उन वञण जी सूरत में यानी वञण जे बहाने सां असां हुनखे वरी वीलॉग में कन्वर्ट करे छॾियोसीं। त हीअ आहिनि उहे मार्केटूं, उहो शहरु, उनजा दुकान, उन जूं बाज़ारूं जंहिंखे फेड़े वारा आरिजा जे नाले सां यादि कयो वेंदो आहे। यकीनन असां उहो क्रॉस करे आया आहियूं। शहर जा काफ़ी सारा चौक, रोड, रस्ता, घिटियूं, बाज़ारियूं क्रॉस कंदे कंदे असां काफ़ी सारा जेके व्यू आहिनि उहे शहर जा उहो असां वरितासीं। हीअ आहे पेट्रोल पंप फेड़े वारे आरिजन जे शहर जो। हाणे असां हिन शहर जे मार्केटुनि दुकाननि खे अलविदा कयोसीं ऐं वरी आयासीं साॻी ढंढ ॾांहुं जेकी बाईपास लाड़काणे जे वेझो आहे। हाणे बाईपास ते असां चढ़ियासीं। इन खां अॻु में असां शहर मां आया हुआसीं। हाणे असां वरी सिर्फ़ु जेको लाड़काणे जो जेको बाईपास आहे सुपर हाईवे जे हवाले सां उन ॾांहुं पंहिंजे ॻोठ ॾांहुं वेंदे करे ऐं हीअ मुख़्तलिफ़ मिसकीन ऐं ग़रीब मारूड़नि जूं, साॻियड़नि जूं, झांगियड़नि जूं जेको सो झूपड़ियूं नज़र अचनि पियूं, जेके हू पंहिंजे रहाइश जे लाइ इस्तेमालु कंदा आहिनि। ऐं मुख़्तलिफ़ अॾावतूं, मुख़्तलिफ़ हरियालियूं असांखे नज़र अचनि थियूं, वणकारियूं, सब्जियूं, गाह बाईपास जे ॿिन्ही तरफ़नि खां। ऐं हीअ फस्ट टाइम असां ॾिठो आहे। ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म जूं जेके रहाइशूं नयूं जुड़ी रहियूं आहिनि, तामीर थी रहियूं आहिनि उन्हनि ॾांहुं। ऐं हीअ मुख़्तलिफ़ चौंक आहिनि जेके मुख़्तलिफ़ हंधनि खां लाड़काणे जे जेके अची मिलनि था बाईपास सां, जेके तव्हांखे तव्हांजे स्क्रीन ते नज़र अची रहिया हूंदा। ऐं हीअ मुख़्तलिफ़ ज़िक्र कयोसीं कॉलोनियूं आहिनि, अॾावतूं आहिनि, बंगला आहिनि इंसाननि जी सहूलियत जे लाइ। हीअ भुट्टो ऐं बेनज़ीर साहिबा जी तस्वीर हुई जेका ख़ुदि बाईपास वटि मौजूदु हुई। हाणे हीअ अॻिते वरी जामशोर हैदराबाद रोड वेंदो। हाणे असां वरी आयासीं पंहिंजे लिंक रोड ते, यानी लिंक बाईपास रोड, जेको असांखे पंहिंजे शहर ॾांहुं यानी ख़ैर मोहम्मद आरिजा ॾांहुं असांखे वठी वेंदो। हीअ हुयो असांजो चौंक। हीअ आहे लाड़काणे जो जेको पुल आहे, ओठा खां पुल, उनजो पेट्रोल पंप आहे या जेकी लाड़काणे जी बेस्ट कॉलोनी आहे उनजी हिकिड़ी साइड आहे। उते पहुता आहियूं, उते हुन क्रॉस करे रहिया आहियूं। असां ज़िक्र कयोसीं त ओठा चौंक वारी पुल, त हीअ साम्हूं आहे। असां उन पुल जे मथां चढ़ी रहिया आहियूं, उन ॾांहुं वञी रहिया आहियूं। उनजे भरिसां ही होटल बि आहे। सो उन पुल ते पहुची चुका आहियूं जेका ओठा वारी पुल जे हवाले सां मशहूरु आहे। हेठां क्रॉसिंग आहे, रस्तो आहे ट्रेन जो, ऐं मथां उनजी लाइ पुल ठाही वई आहे। इन करे इनखे ओठा पुल चइबो आहे। हीअ तव्हांजे स्क्रीन ते तव्हांजे साम्हूं असां पहुता आहियूं हाणे ओठा चौंक वटि, जंहिंखे कुझु वक़्तु अॻु असां क्रॉस कयोसीं। हाणे असां बिल्कुलु चौंक ते पहुता आहियूं। हाणे असां मुड़ंदासीं
पंहिंजे रोड ॾांहुं। हीअ असां पंहिंजे रोड ते मुड़ी करे सिधा थियासीं। असांजो सफ़रु जारी ऐं सारी पंहिंजे ॻोठ ख़ैर मोहम्मद आरिजा ॾांहुं तव्हांखे नज़र अची रहियो आहे। मुख़्तलिफ़ रोड रस्ता हींअर असां पहुता आहियूं ऐसी चौक, जंहिंजे लाइ असां तव्हांखे चयोसीं त असां हुते वेहंदासीं ऐं ज़रूरु त चांहि पीअंदासीं। सो हीअ आहे असांजो उहो ऐसी चौक जेको लाड़काणे खां ईंदे बाकराणे खां पहिरियों अचे थो। हिते ॿाहिरि आहे आउटिंग जे हवाले सां वणकारी आहे, वणनि जी छांव आहे। हाणे असां हुते वेठा आहियूं ऐं यकीननि असां चांहि जो ऑडर ॾिनो आहे ऐं उहा ईंदी, छाकाणि ही राजा ऐं MS आरिजो तव्हांजी स्क्रीन ते नज़र अची रहिया आहिनि। सो ऑडर ॾिनो आहे चांहि जो, छाकाणि असां मानी खाई आया हुआसीं शादीअ तां। हीअ यकीननि पहिरियों आयो आहे ऐं हू चांहि खणी आयो आहे। बाज़ारि असांखे तव्हां ॾाढी सुठी लॻे थी। हाणे हुनखे पी ऐं तव्हांखे ॿुधाईंदासीं त हीअ चांहि उहा कीअं आहे। यकीननि चांहि त लाजवाब आहे। ही चांहि पीअण जो नओं अंदाज़ कैमरा जी अख में सैर थी वियो। जी, हीअ असां पंहिंजे ख़ैरमंद आरिजा ॻोठ में पहुतासीं। अलाह जा नाला लिखियल बाए पासवर्ड। हाणे असां हुन खां वटि लहूं था ऐं मोहम्मद सुलेमान ऐं राजा पंहिंजे ॻोठ में एंट्री कंदे ऐं पहुची चुका आहियूं पंहिंजे ॻोठ में। ऐं हीअ आख़िरी व्यू हो तव्हांजे स्क्रीन ते, तव्हांजे मोबाइल ते ऐं तव्हांजे अखियुनि जे साम्हूं। जज़ाकल्ला।